अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो वक्त याद कर जॾहिं असां मलाइकनि खे चयो त आदम खे सजदो कयो, पोइ इब्लीस खां सवाइ ॿियनि सभिनी सजदो कयो ऐं इब्लीस चयो त छा आऊं उनखे सजदो करियां जंहिंखे तो मिटीअ मां पैदा कयो आहे, ऐं पिण चवण लॻो त ॾिस त सही छा ही उन जे लाइक़ हो जो तो उनखे मूं ते फज़ीलत ॾिनी। ऐं मुंहिंजा रब, जेकॾहिं तूं मूंखे क़यामत ताईं मोहलत ॾी त सदस औलाद मां सवाइ किन थोरनि जे ॿियनि जी ज़रूर पाड़ पटे छॾींदुसि। अल्लाह ताला फरमायसि त हल तोखे मोहलत आहे, पोइ यादि रख त जंहिं बि उन्हनि मां तुंहिंजी ताबेदारी या पैरवी कई त पोइ यकीनन तव्हां सभिनी खे जहन्नम जी सज़ा आहे, ऐं सज़ा बि पूरी पूरी ऐं भरपूर। ऐं पंहिंजे शैतानी साज़ व सामान जे आवाज़ सां उन्हनि मां जंहिंखे बि थी सघे तंहिंखे बरगिलाए ऐं उन जा पेर उखेड़ ऐं पंहिंजे घोड़े सवारनि ऐं पंहिंजे पियादनि यानी शैतानी लश्करनि सां मथिन हमिलो कर ऐं संदन मालनि ऐं औलाद में शरीक थी ऐं खेनि खूब सब्ज़ बाग ॾेखार ऐं उन्हनि सां खूब कूड़ा वाइदा कर। ऐं शैतान जा वाइदा कहिड़ा वाइदा? शैतान त उन्हनि सां सवाइ धोखे ऐं ठगीअ जे ॿियो को वाइदो नथो करे। ऐं इब्लीस यादि रख त बेशक मुंहिंजे बाननि ते तोखे का ताक़त को इख्तियार न आहे जो तूं पंहिंजो जादू हलाए सघी, ऐं अहिड़नि मुख़लिस बाननि लाइ त तुंहिंजो रब ई भरजलो यानी कारसाज़ काफ़ी आहे। ए इंसानो, तव्हांजो पालणहार त उहो आहे जेको समुंड में तव्हां लाइ ॿेड़ियूं हलाए थो त तव्हां संदसि फज़ल ऐं करम सां रिस्क जी ॻोल्हा करियो। बेशक हू त हमेशा तव्हां ते ॾाढो महिरबान आहे। ऐं जॾहिं दरियानि या समुंड में अव्हां खे का तकलीफ़ या औखाई पहुचंदी आहे तॾहिं उन यानी अल्लाह खां सवाइ जिन खे पुकारींदा आहियो से सभु तव्हां खां गुम थी यानी भुलिजी या विसरी वेंदा आहिनि। पर जॾहिं तव्हां खे मौजुनि मां बचाए सुकीअ ऐं खुशकीअ ते पहुचाईंदो आहे त तव्हां उते जो उते मुंहुं मोड़ींदड़ थींदा आहियो। ऐं इंसान त वाकई वॾो नाशुक्रो आहे। छा पोइ तव्हां हिन ॻाल्हि खां बिल्कुलु बेअलका यानी बेडपा ऐं बेखौफ थी विया आहियो त हू यानी अल्लाह तव्हांखे किथे खुश्क ज़मीन में कंहिं पासे गहाए या पीहाए छॾे, या अव्हां ते सख़्त पथरनि वारो आंधी या तूफ़ान आणे ऐं पोइ पाण लाइ को बि मददगार यानी वसीलो ऐं वाहिरो न लहो, या तव्हां हिन ॻाल्हि खां बेडपा आहियो त हू अल्लाह तव्हांखे कंहिं ॿिए भेरे दरिया में वठी वञे ऐं पोइ अव्हां जी नाशुक्रीअ जे बदिले सख़्त तूफ़ानी हवा मोकिले तव्हांखे गर्क करे छॾे, ऐं पोइ तव्हांखे असां खां बदिलो या पलह वठण वारो या को पीछे करण वारो बि न मिले। ऐं बेशक असां बनी आदम खे शर्फ बख़्शियो ऐं खेनि खुशकीअ तोड़े समुंड बर तोड़े बहर या दरियानि में सवार कयोसूं ऐं खेनि पाक शयुनि मां रोज़ी अता कईसूं। ऐं जेकी कुझु असां ख़लक़ियो आहे तिन मां घणनि ते खेनि फज़ीलत ऐं मान वारो कयोसूं, यानी इंसान खे पंहिंजी मख़लूक़ात ते बरतरी ऐं फज़ीलत अता कई आहे।